नालो ठाहियो के ज़माने में उन जो हिकिड़ो शेर आहे 100 कंहिं वटि बि को ख़्याल न रहियो कंहिं वटि बि को ख़्याल न रहियो हिकिड़ी ॻाल्हि था करियूं या ॿी ॻाल्हि इहा आहे पढ़ूं था त असां सोचींदा आहियूं त इमेज रीडिंग में जेकॾहिं हिते गुल आहे त उन गुल रुगो ख़ुशबू थोरी आहे गुल जूं घटि में घटि 14 मानाऊं थी सघनि किथां जो आहे छो आहे कीअं आहे कहिड़े कम जे लाइ आहे रंग कहिड़ो अथसि हालत कहिड़ी अथसि शिकिल कहिड़ी अथसि गुल जी माना रुगो ख़ुशबू कोन्हे कॾहिं कॾहिं असां किन शयुनि ते ॻाल्हाईंदा आहियूं असांखे ख़बर पवंदी आहे हिकिड़ो माण्हू कंहिं अण सम्झियल मतिलबु ॻाल्हायल जेका सम्झ में न अचंदड़ ॿोलीअ जी फिल्म ॾिसणु वञे मोटी अची करे पंहिंजे पूरे पाड़े खे हुन फिल्म जी सॼी कहाणी ॿुधाईंदो आहे त हीअं हो हीअं हो हीअं हो छा हुन डायलॉग सम्झा त उन्हनि पाण में छा पिए ॻाल्हायो न बिल्कुलु ई न पर पूरी स्टोरी जी ॿुधाईंदो आहे त लिटरेचर खे या पेंटिंग खे ये सिटुनि वांगुरु पढ़णु सम्झणु ॻाल्हाइणु इहो बिल्कुलु ईअं ई आहे त हिकिड़ी तव्हां अहिड़ी फिल्म ॾिसी अचो जंहिंजी तव्हांखे ॿोली सम्झ में न अचे पर ॻोठ जी सॼी कहाणी ॿुधाईंदा सम्झण जो ॻाल्हि इहा आहे त ही सॼो सिंध में 4 माण्हुनि जा नाविल आहिनि टोटल 4 नाविल न जुड़ी ताईं दावा सां चवां थो लिखण वारा लिखी छॾियो पहिरियों नाविल आहे सिराज मेमण जो उन नाविल जी कामयाबी नाकामयाबी उन नाविल जी कामयाबी ऐं वॾी प्रोपेगंडा वॾी उन जी लाबी गुफ़्तगू हणणा वठवठा वाह जो लिखियलु आहे ज़बरदस्त लिखियलु आहे वॾे ते उहो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म नाविल उन जहिड़ा खोड़स लॻा ॿियो उन खां पोइ नाविल लिखियलु आहे ओड़ा ओड़ा तव्हां खां मथां ग़लती थी वञे त हू ग़ुलाम नबी मुग़ल वारो न हलीम नाविल ओड़ा हाणे ओड़ा नाविल लिखियलु आहे ॿियो नाविल उहो लिखियलु आहे उहो हिकिड़ो ॿिए क़िस्म जो नाविल टियों वरी नाविल लिखियलु आहे रहिजी वियल ऐं चोथों नाविल ही आहे जेको हाणे आहे हाणे मां छो थो चवां मोटी थो चवां 3 नाविल परफेक्ट प्रेस साईं ज़फ़र हसन छपिया हाणे 3 नाविल जा पहिरियां छपिया ज़फ़र हसन सां परफेक्ट प्रिंटर्स जी बुनियाद सदर हैदराबाद पहिरियों नाविल जेको आहे उहो सकाफ़ती पस मंज़र खे वठे तारीख़ी सकाफ़ती पस मंज़र जा बुनियाद खणी लिखे हुनजो पस मंज़र इहे बि आहिनि त सिराज जोयो साहब या ॿिया सभई माण्हू सकाफ़ती ऐं इन तारीख़ी पस मंज़र जा माण्हू हुया दौर बि हुयो हालतूं बि अहिड़ियूं सॼो उन्हनि करे लिखियो हाणे उन नाविल खे हिकिड़े ॿिए वॾे जहान जे पस मंज़र में पढ़िबो सम्झिबो त पोइ ॻाल्हि सम्झ में वरी हलीम बिरोही जो पीउ पुलिस फोर्स जो IG थी रिटायर थियो माना टॉप ब्यूरोक्रेट थियो न IG पुलिस जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फेडरल सिक्योरिटी फोर्स जो पहिरियों IG हो त उहो माण्हू जॾहिं सिंधीअ में नाविल लिखे थो पियो त उनजो वरी पस मंज़र ॿियो आहे साइकोलॉजिकल आहे नफ़्सियाती तीअं वरी जॾहिं तव्हां अची वरी हिकिड़े गैर सियासी माण्हू खे रुगो अदीब गैर सियासी पर रुगो अदीब तारिक अलमबड़ो उनजो तव्हां पढ़ंदव त उहो वरी प्यार दरिया फलाण इहो सॼो इहे मामला अची करे थी थो पर जॾहिं तव्हां चोथे नाविल ते पढ़ो था त हिकिड़े सियासी कारकुन जो लिखियलु नाविल हिकिड़े सियासी कारकुन जो लिखियलु नाविल आहे उहो सियासी कारकुन जूं मुख़्तलिफ़ जिदोजहदूं आहिनि बालक पढ़े जूं जवानीअ जूं अधड़ोट जूं नौकिरीअ जूं बग़ैर नौकिरीअ जूं सुञाईअ जूं पैसनि न हुजण जूं महिरबानियुनि जूं सभई मामला अची करे लिखनि था त माना हिन क़बीले जे माण्हुनि अञा ताईं सिंध में नाविल लिखणु शुरू न कया आहिनि हिन तिर्ज़ जा इन जे करे उन सॼे क़बीले जे माण्हुनि में ही पहिरियों नाविल आहे जेको इन क़िस्म जे ॿियनि माण्हुनि खे बि लिखणु खपे पहिरियों नाविल सकाफ़ती ऐं तारीख़ी पस मंज़र में आहे सिराज जो ॿियो नफ़्सियाती ऐं फ़लसफ़े जे पर्सपेक्टिव में आहे हलीम बिरोही जो टियों नाविल प्यार मोहबत ऐं इन जे चकर में आहे पंहिंजो हिन जो तारिक जो ऐं चोथों ई नाविल आहे जेको हिकिड़ो सियासी कारकुन जो नाविल आहे जंहिंमें सियासत समाजियात इल्मु अदब सुञाई जहिड़ा फचरियूं तकरार इहे सभई पस मंज़र आहिनि ऐं हिन क़िस्म जो नाविल तव्हांजे सिंधीअ जे 5000 3000 2000 500 700 जेतिरा छपियल नाविल आहिनि उन्हनि में पहिरियां को बि मौजूदु कोन्हे जंहिंखे तव्हां भेटायो या उनजी का तव्हां भेट करे सघो का कंपेरेटिव स्टडी करे सघो हीअ बिल्कुलु हिकिड़े नए नमूने सां इन क़िस्म जा नाविल ज़रूरु जॾहिं इन पैमाने ते मशहूरु थींदो कीअं जेकॾहिं का लाभी हिनखे मिले 500 जे बजाए ही 5000 छपिजे ऐं सॼी सिंध में गुफ़्तगू में अचे त पाण ई
इनखे जेके एप्रिसिएशन करण वारा माण्हू हूंदा, असां आर्ट में क्रिटिसिज्म खे एप्रिसिएशन चवंदा आहियूं, ऐं अवां उनखे आर्ट में उनखे चवंदा ओ लिटरेचर में चवंदा क्रिटिसिज्म, असां आर्ट में चवंदा आहियूं एप्रिसिएशन। त इन जो ॿिन्ही लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे। जीअं चवंदा आहियूं कमीशन इंजीनियरनि वटि आराम आहे कानून में, पर आर्ट जी क़ीमत खे ई चइबो आहे कमीशन। पोइ मां हिकिड़े दफ़े लिखी आयुमि त ज़रे घटि नैब में बि थियो केस, त कमीशन वरिती थी। मुंहिंजो आर्ट जी प्राइस खे कमीशन चइबो आहे, हे कानून लिखी वेठो। तंहिंजे करे इहे ॿई शयूं धार धारण जे पस मंज़र खे जॾहिं माण्हू सम्झी वठंदो त हुन चवंदो हिकिड़े नए बिल्कुलु क़बीले जे माण्हुनि जो नावेल आहे, लिखियलु आहे, उनखे उन पस मंज़र सां जॾहिं उन क़िस्म जा घणा माण्हू खणंदा त हिन तिर्ज़ जा केतिरा ई नावेल ॿिया लिखिजी सघजनि था। हुनजी शुरूआति हाणे इहो त हिन जी नावेल जे टेक्निकल या सिंध में नावेलनि जे बारे में मुंहिंजी राय आहे। मुंहिंजी राय हिकिड़ी भई हुन में लिटरेचर रिव्यू बि आहे, हिस्टोरिकल पर्सपेक्टिव बि आहे, एनालिसिस बि आहे, डिस्कशन बि आहे, मुंहिंजो इहो कंक्लूजन बि आहे। अवां हुनखे बहितर सम्झो न सम्झो, तव्हां सभिनी जो पंहिंजी राय ऐं पंहिंजो हक़ु आहे। मोट ते ॿियो था अचूं त ख़ुदि जेको जो लेखक आहे न उहो केरु आहे। भाई हिन जो लेखक हाणे मां डॉक्टर हमीद सां ऐं अशोथामा सां गॾिजी आयो आहियां। असां जेके हिते ॻाल्हाइण वारियूं ॻाल्हियूं सभु रस्ते में ॻाल्हाए आया आहियूं, त हाणे मूंखे ॿीहर ॻाल्हाईंदे ॼण वरी शर्मिंदगी थी थिए पई त साॻियूं ॻाल्हियूं चवां त डॉक्टर हमीद चए त बेकार माण्हू आहे, को साॻियूं ॻाल्हियूं थो ॻाल्हाए, अदीब ई कोन्हे, वॾो दानिशर ई कोन्हे, नवां ॻाल्हियूं ई कोन्हनि। हिनखे वॾो इहो थींदो न मसइलो, हर दफ़े नई ॻाल्हि करणी आहे, पोइ कहिड़ो बि ट्रिमझण ठाहिजे। हाणे बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त भई सतार रिंद जेको आहे उहो सभ खां पहिरियां त रिंद आहे। रिंद हुजण जे करे उनजो जेको हिस्टोरिकल पर्सपेक्टिव आहे उन में उन क़िस्म जी स्पॉन्टेनियस ऐं उन क़िस्म जी बहादुरी, छा कंदो किथे ख़बर न पवंदी त कहिड़ो जवाबु ॾींदो आहे। स्पॉन्टेनियसनेस बि उन में मौजूदु आहे, ॿी क़िस्म सां गॾोगॾु उन में जेका बोल्डनेस बि मुकमिल तौर ते आहे। इहे ॿई शयूं हुन माण्हू में मौजूदु। टी नंबर ॻाल्हि त को माण्हू ईअं चवे थो नॉन कैलकुलेटेड माण्हू हो, भई नॉन कैलकुलेटेड माण्हू त तव्हांजा बदहाल थी करे ज़िंदगी गुज़ारे करे मरी वेंदा आहिनि, उहे त परेशान हूंदा आहिनि मानी टुकर जे कारण हिते हुते, वॾा वॾा तव्हांजा अदीब बेकार हालतुनि में पिया गुज़ारींदा आहिनि। हू त हिकिड़े पंहिंजे हिकिड़े अकेले सफ़र खां वठी हिकिड़े पूरे सफ़र में पंहिंजी लिखाई पढ़ाई हैसियत इल्मियत सां गॾोगॾु जेको इंसाननि जो असली मुतालबो आहे ख़ुशहाली, हाल में माण्हू पंहिंजे तबियत में सभु कुझु में ख़ुशहाल हुजे, मगन हुजे, लाजवाब हुजे, उन ते जॾहिं उहो पूरो लथो त तव्हां हुनखे कीअं था चओ त उहो हीअं हिकिड़ो तबियत पंहिंजी तबियत जो माण्हू, पंहिंजी तबियत कीअं माण्हू, हू तमामु वॾो हिसाबी किताबी कैलकुलेटिव माण्हू आहे। पैसनि जे मामले में बि, दोस्ती जे मामले में बि, उथड़ वेहण जे मामले में बि, रवैयनि जे मामले में बि, तव्हांखे वक़्तु ॾियण जे मामले में बि, तव्हां खां वक़्तु वठण जे मामले में बि। हाणे हुनजी एतिरी कॉन्शियसनेस हुई, इन जे करे हू सभिनी माण्हुनि सां जेको माण्हू नओं मिलंदड़ सम्झे थो त मां हुन वटि वियुसि ऐं हुन मूंखे हीअं चई छॾियो, अजीब क़िस्म जो माण्हू आहे। हाणे तव्हांजी सिंध जी सकाफ़त जे ख़िलाफ़ु आहे, घराए खे मोटाए छॾियो, हुनखे चांहि न पीआरियो, या हुनखे चओ त पैसा तूं न ॾे हाणे पोइ चांहि पींदासीं। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजी 5000 साल तारीख़ जेका आहे जेका तव्हांखे ॿियनि सभिनी लिखराई आहे, इहा तव्हांजे ख़िलाफ़ु आहे। इन जे करे तव्हांखे सतार रिंद जी इहा सचाई, इहा जेका ट्रुथनेस आहे अजीब ग़रीब लॻंदी, छो त तव्हांजे दिमाग़ में 5000 जे ख़िलाफ़ु तव्हां वॾा महिमान नवाज़ हो, तव्हां लाजवाब हो, हिकु घेरा में 2 हिसा करे माण्हुनि खे खाराईंदा हो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी हीअं कई आहे, फलाण कई आहे, टीर कई, सॼियूं ताज़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं। इन क़िस्म जो सतार कोन्हे। सतार जी पंहिंजी तबियत सिद्ध भला सतार जे लाइ तव्हांखे को नेगेटिव एलिमेंट आहे, सॼे माशरे में सुभाणे तव्हां अख़बार में इश्तिहार छपायो त सतार कंहिंसां कारोबार कयो हुजे, हुनजा 5 रुपया खाई वियो हुजे, बल्कि तव्हां इहो बि पुछो त बसि सतार कंहिंखे 5 रुपया ॾिना हुजनि, हुनखे वरी मोटाया न हुजे। इहे ॿई आदतूं, ॿई नफ़्सियातूं, ॿई कम हुन में हुआ। इन जे करे असां इल्म खे